नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे मेमण पाड़े जो रवासी शहरी सरफराज़ अहमद राजपुर पारां इस्पताल इंतज़ामिया जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिदाईंदे चयो त सरकारी इस्पतालूं ग़रीब आवाम जे इलाज लाइ जोड़ियूं वेंदियूं आहिनि, पर तालका इस्पताल ग़रीब आवाम लाइ बेलाभ बणियल आहे। हिननि इस्पताल मां ग़रीब माण्हुनि खे टिकी जो बि रिलीफ नथो मिले, जंहिंजे करे ग़रीब माण्हू ख़ानगी इस्पताल में इलाज कराइण ते मजबूर आहिनि। हिन दाईंदे ॿुधायो त संदसि न्याणी 6 साला सुमेरा राजपुर खे सिलाई मशीन वारी सुई लगी है, जंहिंखां पोइ न्याणी जो जिस्म मां रत वहण शुरू थियो, जंहिंखे इलाज लाइ तालका इस्पताल खणी आयासीं, जिते डॉक्टर इलाज न कयो। मां न्याणी खे इलाज लाइ इस्पताल में खणी केतिरनि कलाक रुलंदो रहियसि, डॉक्टरनि खे मिनथूं कंदो रहियसि, पर डॉक्टरनि खे रहम न आयो। जंहिंखां पोइ डॉक्टरनि बदिरां हिकु डिस्पेंसर मुंहिंजी न्याणी जो इलाज कयो। मूंसां वॾी नाइंसाफ़ी थिए, न्याणी जी हालत ॾिसी हू हर वक्त रोए थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।